वो कि वो न इच्छा करे तो ये मोक्ष जवाब से थी मुक्ति जे लाए थे। अरे सही कहाँ पायो सन जिन केकड़ो थी है पंजो सब थी विया मोक्ष तो भगवान जी पो सच्ची जो केड़ो हाल थींदो कि ता उन्हें चिंता में छो पे आयो ता पंहिंजी सतगति करो या चिंता न करे तो भगवान जी सच्चू फुटी वञे पाणे तो मननी ठीक है। श्री राम ता पंहिंजो को छुटकारो करो मन शरीर मिलियो आहे जे हे वो तब कोठ अब की बिछड़ी कब मिलेंगी जाए पड़ेंगी दूर मन शरीर ता रवाजी न शइ समझो जेकी भगवान वटि हो सो सभु ॾिनई तव्हांखे मंश साईं के मंश हुजे में मंश पण हुजे माण्हू वारी माण्हू को इंसानी जंहिंमें स्वभाव आहिनि सो इंसान कि भला महान की महान को आहे जो पंहिंजे कर्तव्य खे पाले तो फर्ज़दाई ठीक ठीक बजाए तो वो इंसान है वो महान है। श्री राम वो देवी संपत्ति छवि स्वभाव आहिनि टी श्लोक तेरहं के ते श्लोक विस्तार सां वरी ॿुधाया आहिनि आसुर संपत्ति में आसुर संपत्ति में आसुर संपत्ति वारी संपत्ति की संपत्ति धनवान काम में सुठो है मारू भलो मारू चङो मर्स आहे श्री राम को चङो मर्स दुनिया में आता हूँ है को भलो मारू जोरदार पहलवान श्री राम हाँ खूब मूं वटि हिन माल ठाल हेप हेक हेप हंगा हितां हुतां वेंदो हेक हे वरी हे हीअं जाम जेके वरी फलाड़नि खे तयारे छॾियो अथऊं बाक़ी हो आहिनि उन्हनि खे ख़बर आहे मुंहिंजी शक्तीअ जी सभु ख़बर अथनि हुन खे त तव्हांखे ख़बर आहे त यार छॾियो अथई हुननि खे बि ॾिसबो जयराम जी की अहंकार में ॼण जी रावण दुर्योधन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि साक्षात बसि उहो रजो ही तमे गुण जा हुआ आहिनि साथी काम क्रोध लोभ मोह अहंकार ॾींहुं राति बसि वासनान में हे पंहिंजो हीअं हीअं मिड़े मिड़े ते कारुन वांगुरु तारुन जो तव्हां नालो ॿुधो 39 गंज कठा कई उनते गंज छा कयां हुते देखो एतिरो कोन ॼाणा कारुन वटि एतिरा खज़ाना हुआ 60 उठ हुआ कुंजनि जा हले को त तव्हां तो आसुर संपत्ति में ये थींदा आहिनि हाँ वहां के देखा हुनखे हुनजो घुराए हीअं नाम आयो यज्ञ ॾाढो साहु को पढ़ी ॾिठो था तोरो वॼा हड़बू भाए थो त हिते ई बसि आहे जेको लेखो अरे जॾहिं पोइ ख़बर पवंदी पकड़ींदा जॾहिं हा कोई नहीं काम आए सिर्फ बिन नाम साहेब के कोई नहीं काम आवे वो खबर पवंदी सिर्फ बिन नाम साहेब के कोई नहीं काम आवे मादर पिदर बिरादारा सब मतलब के हो दिखावेंगे नहीं घर बार बिन मतलब नहीं पर जिंद कहावेंगे जन्म जी की हाँ पड़ेगी भीड़ अति बारी तभी सब उठ जाएगा जब इजराइल पकड़ेगा जरा को नहीं छुड़ाएंगे होएगा हिसाबाद जब जवाबा क्या बतावेंगे लिया नहीं नाम मालिक का हाँ बड़ी सख्त मार खा कह लेखराज दुनिया दौलत खजाना क्या उठावेगा दिया नहीं नाम मालिक के बड़ो कुछ मुंह तावे सिर्फ बिन नाम साहेब के कोई नहीं काम आ जो साथी है जे तो के अखड़ियों दिनू नूर दिनू कन ॾिना नक ॾिनूं हथ ना पेर ना ॾंद ठाही हॾियूं ठाही हॾियूं न हुजनि त कीअं मां